ॾांहुं पंहिंजो कालम आमी ऐं फापीअ जो शिकार पेश करे रहियो आहियां। हिकु तरफ़ गोलियूं छोड़ींदड़नि ऐं ठका कढंदड़नि जे कढ 13 दर्जन एजेंसियूं लॻायूं वयूं आहिनि, त ॿिए तरफ़ बंदूकुनि सां जेरनि जागदनि साह वारनि जो शिकार कंदड़नि लाइ ढोल वॼाए, रोशनियूं सजाए शादमाना कया पिया वञनि, छाकाणि ॿिन्ही हंधनि ते शिकार कंदड़नि जे शिकिल में फ़र्क़ु आहे ऐं हा, शिकार थींदड़नि में बि का भेट करे नथी सघे। मां ही का लोक कहाणी अव्हांखे कोन पियो ॿुधायां, न वरी परियुनि ऐं देवनि जे देश जी का कथा बयानु करण मुंहिंजो मक़सदु आहे, पर असुल में असांजी सिंध हिकु अहिड़ो अजूबो बणिजी चुकी आहे जो उनजी हर सची कहाणी बि पुरस्कार ऐं जासूसी नावेल जो एतबार न करण जहिड़ो बाब बणिजी वई आहे। कुझु साल अॻु जी ॻाल्हि आहे, ठटे जे भरिसां हिकु तारीख़ी ढंढ किनारे असांजे अरब अञाम शेख भाउरनि आमी ऐं फापी जो शिकार कयो हो। ढंढ जे किनारे खोड़ियल ख़ीमनि में सिंध जी इज़त तार तार कई वई हुई। असां महिमाननि जे अमल ते ख़ामोश रहिया हुआसीं जो हू भले पार जो हा। हूअं बि असांखे कहिड़ी मजाल आहे जो वतऊं मुल्क जा सफ़ारती तालुकात ख़राब कनि। मुल्क त वॾियूं क़ुर्बानियूं ॾेई एतबार न करण जहिड़ियूं महिमान नवाज़ियूं करे पंहिंजे सफ़ारती नातनि खे मज़बूत कंदा आहिनि। हीउ को मसइलो हो जो असां हरू भरू दुनिया में ॿिनि न्याणियुनि सां थियल नाहक ते पंहिंजे मुल्क खे अकेलो करे छॾियऊं। भला असांखे लिबिया जो अॻूणो कर्नल कज़ाफ़ी थियण जो शौक़ु त कोन्हे, जंहिं पंहिंजे ॿिनि शहरियुनि खे बर्तानिया या अमेरिका जे हवाले करण खां इनकार करे पंहिंजे लाइ मुसीबतूं गिनी वरितियूं हुयूं। आमी ऐं फापीअ जो शिकार कंदड़ हर साल सियारे जे मुंद में मुंहिंजे वतन ईंदा आहिनि। असांजा हुक्मरान तोड़े सियासतदान ऐं तर जा वॾेरा उन्हनि जो अहिड़ो त आदरभाव कंदा आहिनि जो असांजी मुहबत ऐं सिक हर साल खेनि हेॾे अचण ते हिरखाईंदी रहंदी आहे। हाणे बि सियारो शुरू थी चुको आहे, उत्तर जो वाघ घुलण लॻो आहे, उन करे ई उत्तर लॻा आओ पिरी वारो मामिलो शुरू थियण वारो आहे। घर में ईंदड़ महिमाननि जे इस्तक़बाल जूं तयारियूं शुरू थी चुकियूं आहिनि। वारीअ जे भिटुनि खे रोशन करण लाइ जीपूं डोड़नि पियूं ऐं जनरेटरनि में तेल भरियो पियो वञे। थरवारी सरहद हूअं त सरहदी मुहाफ़िज़नि जे लोही कड़नि में जकड़ियल हूंदी आहे, दर्जन मेल परे बि कंहिं धरती जाइ खे ॾिसंदे काठ में विझण खे ईमानी जज़्बे सां हेठि ॾिनी वेंदी आहे। असल में हिसास सरहदुनि ते लर पखी हकिलियो वेंदो आहे, पर साईं ईंदड़ महिमान एतिरा त भाग वारा हूंदा आहिनि ऐं संदन पेरनि जी दज़ब अहिड़ी त मोतबर लिखी वेंदी आहे जो उन जे उॾण सां ई असांजा ॿई जहान रोशन थी वेंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो सरहद जे वेझो न सिर्फ़ु ख़ीमा खोड़िया पिया वञनि, पर महिमाननि लाइ गालीचा विछाइण, बिस्तरा लॻाइण जो कमु असांजा सरहदी मुहाफ़िज़ खिल ख़ुशीअ सां सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। छाकाणि त अरब मुल्कनि जे शहज़ादनि खे थर जूं भिटूं, ठटे जूं ढंढूं सियारे जे मुंद में मकाते ते मिलियल हूंदियूं आहिनि। मारूअ जे मुल्क जा मिसकीन माण्हू जेकी ॾीए जे रोशनीअ लाइ बि सिकंदा आहिनि,
उन्हनि जा अहिड़ा त भाग भलारा थी वेंदा आहिनि जो बर में बाज़ारूं लॻी वेंदियूं आहिनि। राति जे ऊंदाहीअ खे जनरेटर रस्ते अहिड़ा त 4 चंड लॻी वेंदा आहिनि जो वारीअ जो ज़रो ज़रो बि मुरकी पवंदो आहे। असां माण्हू परे परे खां कई अची इहे शादमाना कंदा आहियूं, छाकाणि त पाण रवायती तौर ॾाढा महिमान नवाज़ आहियूं। वॾनि जे रीतुनि रस्मुनि खे हरू भरू भॼाइणो त कोन्हे, पर हरू भरू ॿाहिरां आयल महिमान एॾा कंजूस बि न हूंदा आहिनि जो असांखे पंहिंजे मुहबतुनि जी जोगी मोट न ॾेई सघनि। जेकॾहिं घर वेठे तिरनि जो तेल तिरनमाई निकिरी पवे त हरू भरू नार जे रियासतुनि ॾांहुं सफ़र करण ऐं कशाला कढण जी कहिड़ी ज़रूरत आहे। पोइ असां माण्हू सरहदी कानूननि, झंगली जीवत जे उसूलनि, अदालतुनि जे हुकमनि खे ओरांगींदे कारूझर जे मोर, तलूर, तितिर, हरण, सहन ऐं रोझ खे हकिलींदा आहियूं, हिकु हंधि कठे कंदा आहियूं, वारीअ जे भितुनि में डोड़ंदा आहियूं। सहकी पवण खां पोइ वरी ठटे जे ढंढुनि ते साइबेरिया खां आयल महिमान पखियुनि जो साहु मुठ में करण लाइ ॼार विझंदा आहियूं, कोड़कियूं वॼींदा आहियूं, जीअं असांजे महिमाननि खे का मायूसी न थिए, संदन दिलि में को रंज पैदा न थिए, संदन मुंहं ते गुंज न अचे, छाकाणि त असां माण्हू भले पार मां आयलनि जो रंज बर्दाश्त नथा करे सघूं। आख़िरकार पंहिंजी आख़िरत खे मोचारो करिणो आहे। ऐं पोइ थकावा थींदा आहिनि। उॾामंदड़ पखी घाइजी ज़मीन ते किरंदा आहिनि। मोर रड़ी कारूंझर खे ॾारे विझंदो आहे। आड़ियुनि ऐं तलूर जे खून सां कीझर लाल थी वेंदी आहे। मुंहिंजे देश जे साह वारनि समेत आमी ऐं फ़ाक़ीअ जो शिकार थी वेंदो आहे ऐं सिंध जा हुक्मरान मुरकी पवंदा आहिनि। महिरबानी।